अज असां तैयार कंदासीं शाही टुकड़ा। मां थोड़ी ब्रेड जी स्लाइस ऐड कयो आहे हिते तलो बनास्पति गिह में, जीअं असांखे आइडियो थी वञे त हाणे जॾहिं गरम थी वेंदो त मां हिन में ब्रेड जा स्लाइसिस फ्राई कंदमि। अच्छा, हे अची वई असां वटि ब्रेड ऐं साइड्स जेकॾहिं तव्हां कटणु चाहियो था इन जा त बिल्कुलु कटे सघो था शाही टुकड़नि जे लाइ। अच्छा, मां इन खे सेंटर मां हीअं कट थी कयां। जेका असांजी ब्रेड आहे हिकिड़ी हिकिड़ी करे जां त कट कयूं त जीअं साफ़ सुथरे तरीक़े सां हिन जी कटिंग थी वञे। अच्छा, हाणे साइज़ छा हूंदो इहो तव्हांजी पंहिंजी मर्ज़ी आहे। मां इन खे थोरो नंढिड़ो इन जो सर्विंग साइज़ थी कयां। फ्राई करण में बि आसान थींदो ऐं सर्विंग जे लाइ बि आसान आहे। चलो जी, था कयूं। शाही टुकड़ा अॼु असां तयारु कयूं था, रेडी पिया कयूं। ऐं अॼु जा जेके असांजा स्पॉन्सर्स आहिनि उन्हनि जा नाला मां खणंदी हलां। हमदर्द जो रूह अफ़ज़ा, इन सां गॾोगॾु हमदर्द जा स्पाइस मिक्स आहिनि ऐं असां सां गॾु आहिनि। अच्छा, हे जेकी गेहूं आहे सुठे तरीक़े सां गरम थो थिए, थोरी मां इन जी बाहि कंदमि स्लो। ऐं जेके पीसिस असां कटिया आहिनि इहे ऐड था कयूं त जीअं इहे फ्राई थी वञनि। अनअटेंडेंट इन खे बिल्कुलु बि तव्हांखे छॾिणो न आहे। ॾिसंदा वञिजो त जीअं जेके ब्रेड जा स्लाइसिस आहिनि सुठे तरीक़े सां इहे फ्राई थियनि। गोल्डन, सुठो हिकिड़ो गोल्डन कलर इन ते अचणु खपे। उनखां वधीक इन खे कारो जेको आहे सो बिल्कुलु बि न आहे करिणो, हिकिड़ो सुठो बसि गोल्डन कलर, दैट्स इट। ऐं जॾहिं तव्हां इहो कमु कयो त पोइ तव्हांजो ध्यानु बसि इन ई कम ते हुजणु खपे। ॿिया जेके कम आहिनि उहे फ़िलहालु तव्हां छॾे ॾियो ऐं पंहिंजे ब्रेड जा जेके स्लाइसिस आहिनि उन्हनि ते फोकस कजो। चलो जी, इन खे बि कटियां थी मां। तव्हां जेकॾहिं हिकिड़ी स्लाइस जो हाफ करणु था चाहियो त हाफ कयो, पर मूंखे बहितरु इहो थो लॻे त मां इन जा स्लाइसिस अञा बि नंढड़ा कयां। चलो, अच्छा, हे जेका असांजा शाही टुकड़ा आहिनि इन्हनि जा ब्रेड जा स्लाइसिस जॾहिं तव्हां फ्राई कयो त इन्हनि खे तव्हां डीप फ्राई कजो। शैलो फ्राई न आहिनि करणा, डीप फ्राई करणा आहिनि। जीअं तव्हां पकोड़ा तरींदा आहियो या रोल समोसा तरींदा आहियो, बिल्कुलु इन तरीक़े सां। जेकॾहिं तव्हां हिन खे शैलो फ्राई कंदा त पोइ तव्हांजा शाही टुकड़ा एॾा मज़े जा न थींदा, तमामु सॉफ्ट थींदा आहिनि। असांखे हिननि खे शैलो फ्राई न आहे करिणो। हीअं हिकिड़ी वॾी तव्हां का कढ़ाई खणो जंहिंमें तव्हां ऐड कयो तलो बनास्पति गिह ऐं इन में होरियां होरियां फ्राई कंदा वेंदासीं पंहिंजा हे ब्रेड। शाही टुकड़ा अॼु असां तयारु था कयूं। पोइ असां इन जो कंदासीं हिकिड़ो नेक्स्ट स्टेप, उन में खीर सां गॾु असां इन में शामिलु कंदासीं हिकिड़ो नंढिड़ो फोटो ख़ुशबू जे लाइ। पोइ असां हिन में ऐड कंदासीं रूह अफ़ज़ा। अच्छा, न त असां कलर ऐड कंदा आहियूं जॾहिं असां शाही टुकड़ा ठाहींदा आहियूं, पर छो त रूह अफ़ज़ा आहे त असांखे खंड जी बि ज़रूरत न आहे ऐं असांखे कलर जी बि ज़रूरत न आहे। हितां मां चलो जी, रूह अफ़ज़ा ऐड कंदासीं। रूह अफ़ज़ा सां हिकिड़ो सुठो बहितरीनु इन ते रंग अची वेंदो ऐं मिठास अची वेंदी, तमामु ज़बरदस्त असांजो कमु थी वेंदो। चलो जी, हिन खे थोरो फ्राई कंदासीं। थोरो थोरो कंटिन्यूअसली तव्हां हिननि खे स्टिर कयो। सुठो गोल्डन कलर अची वेंदो त मां हिन खे कढी करे हिकु पासे ते रखंदमि। अॼु जा असांजा स्पॉन्सर आहिनि तलो कुकिंग ऑयल ऐं बनास्पति गिह वारा। इन सां गॾु हमदर्द रूह अफ़ज़ा, हमदर्द जा स्पाइस मिक्स जेके MSG फ्री मसाला आहिनि। मेज़बान प्रीमियर डस्ट असां सां गॾु आहे। सिंध जी नंबर 1 चांहि जंहिंजो रंग, जंहिंजी ख़ुशबू तमामु ज़बरदस्त आहे। थोरो थोरो मां हिननि खे उथलाईंदी बि वञा थी। हे अची विया।
चलो जी। अच्छा, कलर जेको आहे सो इन्हनि जो सुठो गोल्डन अचे थो, पर हिनखे मां थोरो अञा बि फ्राए कंदमि। अच्छा, बाहि तव्हांखे तेज़ नाहे रखणी, होरियां फ्राए थींदा, थोरो तव्हां स्टर कंदा हलंदव ऐं बाहि तव्हांजी हल्की रहंदी त जीअं जेका ब्रेड जा स्लाइसिस आहिनि उहे सुठे तरीक़े सां फ्राए थियनि ऐं हार्ड थी वेंदा इहे लास्ट में। पोइ उन्हनि खे असां सॉफ्ट कंदासीं खीर सां। लास्ट में चांदीअ जे वर्क सां तव्हां इनखे गार्निश कयो। देसी मिठी रेसिपी आहे, तमामु ज़बरदस्त रेसिपी आहे, एतिरो क्विक मिंटनि में ठहंदी आहे। तव्हां इनखे ईद ते ठाहे सघो था, ज़बरदस्त लॻंदी आहे तमामु। चलो जी। जंहिं ट्रे में तव्हांखे इनखे डिश आउट करिणो आहे उन में ई तव्हां इनखे खीर खे पोर कंदा। जंहिंमें तव्हां डिश आउट कंदा उन में ई तव्हां इनखे ऐड कजो, इनखे अरेंज कजो। अरेंज करण खां बाद में उन ते खीर खे पोर कंदासीं ऐं उन में ई तव्हां पोइ इनखे सर्व बि कंदा। हाणे ॾिसो ज़बरदस्त हिकिड़ो गोल्डन कलर जेको आहे सो अचे थो। बसि कुझु सेकेंड्स खां पोइ हिते मां इनखे कढां थी ऐं तलो बनस्पति गिह में असां इनखे फ्राए था कयूं त उनजो त हिकिड़ो अञा बि मज़ेदार टेस्ट आहे। चलो, हाणे इहे असांजा जेके स्लाइसिस आहिनि इहे ॿाहिरि अची वेंदा। शाही टुकड़ा, इन्हनि खे शाही टुकड़ा बि इन करे ई चयो थो वञे त भई इहे बाक़ाइदा डीप फ्राए थींदा आहिनि। अच्छा, थोरो इन जो ऑयल जेको आहे सो भले ॻड़े ऐं मां हिते कुझु ॿिया पीसिस पंहिंजा ऐड थी कयां, इहे बि फ्राए थी पवंदा। चलो जी, जेतिरा सुठे तरीक़े सां अचनि एतिरा तव्हां ऐड कयो। हरू भरू घणा बि न शामिलु कयो। अच्छा, इहे बि अची वेंदा, असां इहे बि फ्राए था करे वठूं। थोरो हिनखे पुथलाईंदासीं। ॿ टे स्लाइसिस ॿिया आहिनि, हे बि इन में हलिया विया।